मुर्शिदन करीम जी अहमद जो दीदार जो मुबारक हुजन सदन तवो नासाज आहे बस दुआ जा चंद अल्फाज ॻाल्हाईंदा और खां बाद में दुआ ख़ैर थींदी अवां दुआ करो त अल्लाह ताला मुर्शिदन करीमन के कामिल शफा तंदुरुस्ती सेहत हिजरी हयाती अता फरमाए आमीन सुभान दरूद शरीफ बड़ी मोहब्बत निस्बत प्यार सां सरकार मदीना ते एक मर्तबो अवां दरूद शरीफ मोकिलियो माल सां के पंज रहमत मोकिलिंदो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद नबील उम्मीद ताहिरिल मुत्तहर व अला आलिहि वसल्लम अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलो अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊका वस्तग़फ़रुल्लाह वस्तग़फ़र लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा सदक़ल्लाह मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबील करीम तमाम हम्दो सना तारीफ अल्लाह पाक लाया है। बेशुमार सलातो सलाम मुझे आका मेहरबान नबी उम्मत जे वाली नबी गमखार नबी लजपाल नबी गैब जान नबी जी रात मता जै प्यारे हबीबन करीम जी आमन तशरीफ जो एहसान अल्लाह ताला खास मोमिनन जे मथा फरमायो। सरकार जी नबूवत सारी कायनात आया जाते खुदा जी खुदाई है उते मजाका जी मुस्तफाई आमन जो एहसान अल्लाह पाक उन्हनि जे मथा फरमायो जिनखे मौला करीम कलमो तैयब नसीब फरमायो। नबी अलैहिस्सलाम जा आमन जे मुहाबे कहिड़ो एहसान ईमान मिलियो कुरान मिलियो रमज़ान मिलियो रहमान मिलियो। ये ज़ात दुनिया में कुर्ब जो कदम न फरमाए अल्लाह ताला कायनात के पैदा न करे। ये न समझो तो अल्लाह ताला खुदा जो मोहताज माज़अल्लाह खुद नबी अलैहिस्सलाम खुदा जो मोहताज मगर शान इज्जत अजमत सरकार जी तमाम आला है
हर नबी जो शान एक तरफ ही शान हर शान का बाबा अवा खुश नसीब आयो इन ज़ात जे मुहाबे अल्लाह ताला असांखे ईमान जी दौलत अता कई। ईमान मुक़द्दम कुरान मुअख्खर जे ईमान कामिल आहे ईमान सही आहे त कलाम पाक में जो जो हुक्म उनजे लाइ कारा ईमान ते मुफ़स्सिरन घणो कुझु फरमायो आहे पर अक्सर करे कवि कौल इहो आहे ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन नफ्सिही वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। पाण सरकार मदीना फरमान था त न थींदो आमा को हिकिड़ो अॻु ईमान वारो जेसिताईं असांजी मोहबत पंहिंजी जान खां वधीक प्यारी न रखंदा पंहिंजे वालिदैन खां पंहिंजी औलाद खां वन्नास अजमईन जेके बि इंसान सभिनि खां वधीक अहब्ब इलैहि मिन नफ्सिही वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। यानी नबी अलैहिस्सलाम जो असांजे मथां हक़ पंहिंजी जान खां वधीक आहे पंहिंजे पीउ माउ खां वधीक आहे पंहिंजी औलाद खां वधीक आहे हर इंसान खां वधीक आहे। अवां ख़ुशि नसीब आहियो अज आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं आख़िरत जे ॾिहाड़े क़यामत जे ॾिहाड़े हर नबी जी पुकार हूंदी नफ़्सी 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 यानी पंहिंजे लाइ ख़ुदा खे दर्द जुदाहूं करे ॿाहिराईंदा ऐं हीअ रात बेवाहन जी वाह यतीमनि जो यार निधन के धन जो धनार जंहिंजी नबूअत तसराता अर्श मौला ताईं जारी ऐं सारी आहे। बस सरकार इरादो कंदा विया वही नाज़िल थियो फलन वल्लियन्नक क़िबलतन तर्दाहा जंहिं क़िबले में तूं राज़ी तोखे ओॾे फेरायूं था त नमाज़ में साईं करीम रुख़ अनवर खे फेराए बैतुल्लाह ॾे मुंहुं फरमायो। बाक़ी जेके पोयों सहाबी मुक़्तदी हा उन्हनि पंहिंजे रुख़ खे फेराए हज़ूर जे पोयों नमाज़ अदा कई। यानी ॿुधाइणो इहो आहे नबी साईं जो इरादो ख़ुदा न मोटाए दुआ कीअं मोटाईंदो। इहा दुआ हूंदी अल्लाहुम्मा उम्मती अल्लाह उम्मती अल्लाह पाक बाख़बर आहे बेख़बर न आहे वो दिलनि जा राज़ ॼाणे थो वो अस्सिरू क़ौलकुम अविजहरू बिही इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर। तव्हां ॾाढा ॻाल्हायो होॾा ॻाल्हायो मां पंहिंजे दिलनि जे राज़ खे ॼाणा थो। उहो मालिक उहो ख़ालिक़ हुकुम थो करे जिब्रील वञ मुंहिंजे नबी खां पुछ त तुंहिंजे रोअण जो कहिड़ो सबब आहे। अल्लाह ताला बाख़बर तंहिंजे बावजूद बि पुछा थो तंहिं सरकार जे ख़िदमत में वही हाज़िर थियो आहे। या रसूल अल्लाह अल्लाह जो हुकुम आहे तव्हांजे रोअण जो कहिड़ो सबब आहे। पाण फरमाईंदा ख़ुदा बाख़बर आहे तूं ॼाणे थो मां उम्मत जे करे रोआं थो त मुंहिंजी उम्मत सां छा थींदो। यकदम आयत नाज़िल थी त मां जा महबूब तुंहिंजो रब तोखे क़रीब ॾींदो एतिरो तूं राज़ी रह। इन आयत नाज़िल थियण खां बाद पाण करीब में उथी बि था कसम था करनि अल्लाह मां मोहम्मद खे अल्लाह जो कसम त मां
को अवां जो उम्मती कसर सां गुनाह उन्हीं खां बाद वस्तग़फ़र लहुमुर रसूल मुंहिंजो रसूल उन्हनि जे लाइ शफ़ाअत जी दुआ घुरे बख़्श जी दुआ घुरे सुभान अल्लाह केॾो न करम आहे यादि रखो हर ज़ाहिरीन ला नबी जी दुआ ईअं न आहे त लखा माण्हू पाता हिकु दुआ नबी सां घुरी सभिनी पूरी थी वई न हर ज़ाहिरीन ला नबी अलैहिस्सलाम जी दुआ आहे मोमिन आशिक हरम पाक में कदम रखे थो मुंहिंजो दिल बि दुआ सां हथ मथे खणी ख़ुदा करदा ही असांजे लाइ उहो वसीलो वो पतो आहे जे पते सां हर मिलंदो आहे जे पतो आहे त हकीकत मिली वेंदी जे ख़बर न आहे त नबी अलैहिस्सलाम गुनाहगार जो पतो आहे गुनाहगारनि जान आहे नबी अलैहिस्सलाम जे दर खां ख़ुदा मिलंदो आहे लेकिन नबी जो दर मिलियो उन खां अल्लाह मिलियो वस्तग़फ़र लहुमुर रसूल वो जॾहिं बानो नबी जी बारगाह में हाज़िर थे जाऊक जे हुकुम मूजिब वो नबी अलैहिस्सलाम बि हथरा खणी दुआ घुरंदो अल्लाहुम्मा उम्मती मुंहिंजा मौला मुंहिंजो उम्मती इन ग़रीब जी पारत थी इन साल जी पारत थी इन गुनाहगार जी पारत थी वो दुआ घुरंदो वेंदो ख़ुदा सग़ीरा कबीरा गुनाह माफ़ करीम ज़ात असां वटि मिली आहे हिकु एराबी ॿाराड़ीअ जो जॾहिं सरकार मदीना पर्दे में आया आहिनि ॿिए ॾियारे ते हज़ूर जे मज़ार ते हाज़िर थियो रोईंदो आयो आहे तड़पंदो आयो आहे उन वक़्त में तमाम सहाबी हज़ूर जे मज़ार ते वेठा आहिनि मुंहुं जिन जो हेठिया ओड़ा कारनि था दरूद पढ़ंदा रहंदा जॾहिं उहो एराबी सरकार जे मज़ार मुक़द्दस ते आयो आहे सही रवायत आहे त मज़ार जी मिट्टी खणी पंहिंजे मथे ते लाए पंहिंजे मुंहं ते विझे उन खां बाद अर्ज़ कर या रसूल अल्लाह ही कलाम अल्लाह अवां ते नाज़िल थियो असांखे तव्हां क़ुरान करीम चङी तरह सम्झायो अॼु मां गुनाहगार अवां जे मज़ार मुक़द्दस ते आयो आहियां इन लाइ मां जे गुनाहनि जी बख़्शिश ते मां बि तमामु घणा गुनाह कया आहिनि कलाम करीम में तव्हां इहो ॿुधायो आहे त वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक जेको ज़ुल्म पंहिंजे मथां करे वेहे त मुंहिंजे दिलबर जी बारगाह में हाज़िर थिए मां तव्हांजी बारगाह में हाज़िर थियो आहियां मुंहिंजे लाइ बख़्शिश थिए क़ब्र पाक में आवाज़ ॾिठो एराबी तूं अक़ीदो रखी आयो आहीं तुंहिंजा अल्लाह सारा गुनाह माफ़ ही दर को इएं न आहे ही दर खुदा जे करम जो दर आहे खुदा जे फज़ल जो दर आहे खुदा जी रहमत जो दर आहे खुदा जी बख़्शिश जो दर आहे इहा दुआ आहे इहो दर अल्लाह पाक हर मोमिन खे नसीब इहो दर मिलियो मां चवंदा वञा काॾे महिमान कंहिंजो मेज़बान केरु आहे इहो लफ़्ज़ ज़बान मां ॻाल्हि कयो त हर दर्द जी दवा मदीने में हर दर्द जी दवा मदीने में आहे मदीनो दारुल शिफ़ा आहे जेको इश्क सां अक़ीदे सां मदीने पाक में वेंदो झोलियूं खणी भरे नींदो पंहिंजो इहो झोलियूं रहमत सां भरे दुआ घुरो अल्लाह पाक इहो पार पर मोमिन खे नसीब करे एॾो इश्क सहाबा आराम जो मुंहिंजो साईं सां हो जो पल परे न थींदा हिकु नबी साईं जो ग़ुलाम नालो अब्दुल्लाह
जेको मुंहिंजे आका जे वाल जो नालो आहे। एॾी मोहबत हूंदी जो घड़ी नबी खां परे न वेंदो कि ज़रूरी कम लाइ ॿाहिरि निकितो वियो ऐं कम सां ॿिए ॾियार ते मोटी आयो त ख़बर पइसि नबी साईं त पर्दे में अची वियो आहे, दाह करे किरी पियो, आहो बुका गिरियो जो काफ़ी वक़्त ताईं इन हालत में पियो हो। जॾहिं सम्झाई उथी वेठो, हथ मथे खणे थो, या अल्लाह मूंखे नाबीन कर, वरी ॿी दुआ घुरे थो, या अल्लाह मुंहिंजी दुआ न मोटाए, अखियूं ॿई ख़तम। माण्हू अचे मिलिया, अब्दुल्ला हे छा कई, अखियुनि जहिड़ी ॿी नेमत आहे ई कान का, अल्लाह करे अखियूं पंहिंजो विञाए वेठो, जंहिं दाए अखियूं साईं करीम जा दीदार लाइ। जॾहिं मुंहिंजो हबीब पर्दे में आयो आहे, अखियूं कहिड़े कम जूं, इहा ई सहाबा करम सां मोहबत। अॼु त ॾिसो था इन पार जेको ख़्याल कोन्हे को, पर जेकॾहिं को ग़रीब वञी पार पहुतो, पार खां मोटी अचे, सरकार जे शान जूं, इज़त जूं, अज़मत जूं, बरकत जूं ॻाल्हियूं ॿुधाए त तरह तरह फतवा लॻनि। यादि रखो हे उहो दर आहे, दर खां को ख़ाली न मटंदो, हे उहो दर आहे जंहिं दर खां ख़ुदा जो पतो पवंदो, हे उहो दर आहे जंहिंखे नबी जो दर मिलियो, वरी ॻाल्हि आहे। फ़क़ीर नज़र फेराए थो त हिन वक़्त अव्हां जा चेहरा सरकार जी मोहबत में चिमकी रहिया, चिमक पैदा थी आहे। ही इश्क जो उजालो आहे, इश्क जो उजालो आहे जंहिं दिलि खे रोशन करे छॾियो आहे। अॼु अव्हां जो दिलनि जो लाड़ो सिधो मदीने आहे। मां सम्झां थो खुटको न आहे त सभु कुझु आहे, खुटको आहे त कुझु बि न आहे। दोस्तो मूंखे सभु तकलीफ़ हुई, सफ़र जे क़ाबिल न हो, कसम तो खणी ॻाल्हि कयां त जॾहिं साईं करीम जे बारगाह में हाज़िर थियासीं त मूंखे पंहिंजी तकलीफ़ जो पतो न पियो। 24 कलाक गुंबद ख़ज़ा साम्हूं, नीला साम्हूं, कॾहिं रियाज़ुल जन्नत में, कॾहिं अंदरे हरम में, कॾहिं ॿाहिरे हरम में, कॾहिं सलामत। ये वक़्त पे गुज़रिया 12 बजे अॻे ईअं न हूंदो, 12 बजे हरम खे बंदि कनि था, 3 बजे वरी खोलनि था। ख़ुदा जे फज़ल करम सां थोड़े अरसे अंदर उहो करम थियो जो आम मोकल मिली वई आहे, आम मोकल मिली वई आहे। लखनि जे तादाद में अल्लाह जा प्यारा रसूल आशिक सलात व सलाम पढ़ण वारा सॼो हरम भरियो पियो। छा मक्कतुल मुकर्रम, छा मदीनो मुनव्वरो, नज़र जो कर दिल ठारे पई, वो काथे अखिर में गोरा गाड़े थो, वो काथे नमाज पढ़ी रहियो आहे, वो काथे सजदो ॾेई रहियो आहे, पंहिंजा हथड़ा मथे दुआयूं घुरी मिठे मालिक अर्ज़ कयो थे, या अल्लाह मां तोखे परतल हां, मूंखे मदीने में रहा, मदीने में दम मुंहिंजो निकिरे। दुआ कयो, इहा दर्द जी दुआ ख़ुदा क़बूल करे, अॻे न मारे, वरी ॿीहर असां तव्हांखे मदीनो ॾेखारे। सभई जो आमीन या रब्बुल आलमीन। तसल्ला कयो त हे अव्हां जो आऊं, अव्हां जो दहूं, अव्हां जो फरियादूं, अव्हां जा अर्ज़ रोज़े में पहुची। पान करीम जन फरमाइनि था त दरूद ॿिनि क़िस्मनि जो आहे। हिकु उहो दरूद आहे जो पढ़ंदड़ असां ते दरूद मोकिले थो, मगर उन जी दिल असांजी मोहबत खां ख़ाली आहे।
उहो दरूद मलाइक खणी आणनि था। ॿियो उहो शख़्स आहे जंहिंजी दिलि में असांजी मोहबत पंहिंजी जान खां वधीक, पंहिंजे पीउ माउ खां वधीक, पंहिंजी औलाद खां वधीक, उहो केरु बि आहे किथे बि दरूद पढ़े थो। हदीस मुबारक अस्मा सलात अहले मोहब्बती व आरिफुहुम, उन्हनि जो दरूद असां ॿुधूं बि था उन खे सुञाणूं बि था। जंहिं नबी खे सुञातो नबी उनखे सुञातो। दोस्तो कोशिश करो नबी जी शरीयत ते हलो, नबी जे फरमान ते हलो। जीअं सरकार हुकुम फरमाए विया आहिनि उहे सारा हुकुम नबी अलैहिस्सलाम जा मौजूद आहिनि, उनखे चिमरी वठो। ॿिया हुकुम कहिड़े कम जा आहिनि? ॾिसी रहिया ही दौर कहिड़ो आहे। हर गुनाह इंतिहा ते पहुतो आहे। अॼु रोई पंहिंजे लाइ दुआ घुरो, रोई पंहिंजे मुल्क लाइ दुआ घुरो, रोई आलिम इस्लाम लाइ दुआ घुरो त अल्लाह पाक आलिम इस्लाम में हाणे नबी जी सुन्नत आणे, नबी इश्क जी लहर लॻी वञे। तकलीफ़ जी हालत आहे। इरादो कंहिं गुफ़्तगू ते हुयो, न थी सघियो, दिल न कम करे सघी, असर पइजी वियो आहे, मगर ख़ुशी बि थी आहे। ही गुनाहगार अव्हां जे साम्हूं हाज़िर आहे। अव्हां जो अचणु एतिरो गॾु थियणु मुंहिंजे लाइ न आहे, सरकार जे लाइ आहे। इहो इरादो रखी आयो त सैयद मदीने जो पार घुमी आयो आहे। वञी ॾिसोसि त कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे। दोस्तो कहिड़ियूं ॻाल्हियूं कयो? यार जो शान बयान कयो। जंहिं शान खे ख़ुदा हर शान खां आला कयो, उहो शान आहे। अल्हम्दुलिल्लाह, सब तारीफ़ अल्लाह जी आहे। उम्मीद आहे जिन जे सीने में सरकार जी सिक्का त मैदान क़यामत में उहो मुंहिंजे नबी खां परे न वेंदो। फरमान था दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहब्बत आख़िरत ॾियारे उहो उन सां गॾु हूंदो। जे अव्हां जे सीने में सची सरकार जी मोहब्बत आहे त अव्हां जो हथ हूंदो मुंहिंजी सरकार जी पंहिंजी दामन। दिलबर तव्हांखे पाण खां परे न कंदो, दिलबर तव्हांखे पाण खां परे न कंदो। जे अचूं था नबी जी आल ते, सुभान अल्लाह, सैयदा तैयबा ताहिरा आलमा फाज़िला अम्मा फातिमा, आखिरी वक्त सरकार जो पंहिंजी न्याणी खे सॾु कराए ख़िदमत में हाज़िर थी आहे। न्याणी चंद वसियत मां तोखे कयां थो, उनखे पूरो कजे। आख़िर फरमाईंदे आखिरी लफ़्ज़ है न्याणी मुंहिंजी उम्मत खे न विसारजे। थियो बि 8 महीना हज़ूर खां बाद सैयदा दुनिया में रही आहे। 8 महीना अली साईं फरमायो, फातिमा महिमाननि जी ख़िदमत तूं पाण करें थी, बारे मानियूं पचाए थी, भाॼी रधे थी पई, थी सघे थो तकलीफ़ पहुचंदी हूंदी, का पानी रखो घर में, अखर में पानी आने फरमाए थी अली ज़रूरत पानी जी न है, मां पाण उम्मत जो खादम थी मूंखे बाबे वसीयत ये ॾियारा गुज़रंदा विया। आखिरी रात अली ॾिसे थो त सैयदा जो सर सीधे में लब हलन था, आखिर मां पानी वहे थो, रोई दर्द दाहूं करे थी मुंहिंजा अल्लाह बाबे जी वसीयत इहो अर्ज़ कयो यानी मुंहिंजी उम्मत जी पार थी, मुंहिंजा मौला बाबे जी उम्मत जी पार थी, तव्हांजो रोईंदे रोईंदे अम्मा से दम ॾिनो आहे। ही नबी जी आल आहल बेटन जी उम्मत सां मोहब्बत है प्यार। दोस्तों हिन वक़्त हिकु शर हली रहियो आहे पाकिस्तान में,
खुदा ने शर के दफे करे टेड़ पे जी यार सुन्नत जमात में के आले बेतन जे खिलाफ थी पियान किन के आले बेतन जी मोहब्बत दुआ क्यों त महबूबन जी आल सा असा जो दिल वारो कुंडो आखिरी दम ते कायम है हजूर अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो प्यारो नबी आ जॾहिं मक्कतुल मुकरमा खां हिजरत फरमाए मदीने शरीफ तशरीफ़ थिया आहिनि त जोक दर जोक माण्हू अची लॻा खाधो खुराक वक़्त ते मिले थो अंसार हैरान थी विया त आंदो बि कुझु न ठहे किथां थो खाराए पाण में सलाह कयूं असां ते बि हक़ आहे असां बि कुझु ख़िदमत में खणी हलूं सुभाणे हस्ब ताक़त जो खुदा घुरियो हाज़िर थिया हज़ूर जी ख़िदमत में सलाम ॾिनो साईं जवाब ॾिनो या रसूल अल्लाह फिदाक अबी व अम्मी असांजो हक़ ई नज़रानो क़बूल थिए तॾहिं हिननि अर्ज़ु कयो नबी साईं हाओ कई न वही नाज़िल थियो कुरान खणी आयो कुल्ला असलकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा मुंहिंजा नबी तो फरमाइन मां तव्हां को अजूरो कोन घुरां थो मुंहिंजो अजूरो इहो आहे त मुंहिंजे क़रीबनि सां प्यार रखो मुझे करीबन सा प्यार रखो इन्हीं कराबत दे घना कौल है कवि कौल हो है आले अली आले फातिमा आले हसन आले हुसैन आले अकील आले जाफर आले अब्बास वरी उन्हनि जी आल जो हलंदी आई अज वो सईद मौजूद क़यामत ताईं उहे मौजूद रहंदा इन से प्यार रखण कुरान करीम जो हुकुम प्यार उहे रखंदा जेके सच्चा हूंदा मुंहुं उहे मोड़ींदा जेके मुनाफ़िक़ हूंदा जलाली साहिब एॾो थियो आहे एॾो मशहदी सईद लाहौर में वॾो शर्म अची चुको आहे जलाली साहिब सईदनि जे ख़िलाफ़ हालांकि इन्हीं जो पीर उन्हीं दर ते पढ़ी वियो आहे उते आलिम थियो आहे हे बि उन्हीं दर ते पढ़ियो आहे हुननि सम्झायो सभिनी सम्झायो जलाली खे तो अम्मा ख़ातून जे शान में लफ़्ज़ घटि वधि ॻाल्हाइनि तो रुजू थी उन्हनि खे जवाब ॾिनई मौलाना बि सरताज जेको असां वटि ईंदो आहे लाहौर जो 12 महीने उहो लंघजी वियुसि जलाली छानो थी रुजू कर पाण खे इनकार कयो वॾा ट्रेड पइजी विया दुआ करे ट्रेड न करण असां मुस्लमान पाण में हिकु थी वञूं इन्नमल मुमिनून इख्वतुन फअस्लिहू बैन अख़वैकुम इन्नमल मुमिनून इख्वतुन कलमे पढ़ण वारा पाण में भाउ रहनि जेकॾहिं को ट्रेड पइजी वञे त उनखे ठाहियो पठान खां ॻाल्हि ॿाहिरि दुआ कयो त अल्लाह पाक इहे ट्रेड कढे असां मुस्लमान कलमे पढ़ण वारा पाण में हिकु थी वञूं छो ज़ात ते नाज़ न कयो ज़ात सुञाणप लाइ ले तारफ़ू ये ज़ात न हुजे त को कंहिंखे सुञाणे ई कोन्हे को इन्ही जे लाइ मिठा साईं ही आज हाला दुआगो आहे तमाम दिल ख़ुशी आहे तव्हांजो अचण सरकार जे करे थियो आहे मदीने वारे साईं जे करे थियो आहे त पिरनि जो पार घुमी आयो आहे पिरनि जो पार घुमी आयो आहे मदीने में रही आयो आहे मक्कतुल मुकरमा में सईद रही आयो आहे उन्हीं पार जो मिठी मिठी ॻाल्हियूं ॿुधाईंदो प्यारी प्यारी ॻाल्हियूं ॿुधाईंदो ॿुधऊं मन कल्ब खे करार अचे ख़ुदा जो कसम जेकॾहिं तव्हां में इहा सिक मुंहिंजे साईं जी आहे त क़यामत में सरकार जे आगोश में हूंदो त नबी खां परे न हूंदे चवां हथ खणी चओ आमीन बिजाह सय्यदुल मुरसलीन रहमतल आलमीन रब्बना 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 व तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा ला तहरिमना खैर मा इंदक
शर मा इंदना या अरहम राहिमीन। अल्लाहुम्मा इग़फिर लना क़ब्ल अल मौत, अल्लाहुम्मा इग़फिर लना क़ब्ल अल मौत वरहमना इंदल मौत वला तुअज़्ज़िबना बअदल मौत वला तुहासिबना यौमल क़ियामा इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। मुझा मौला करीम आख़िरत जे ॾियारे असांखे बि नबी खां परे न असांजो हथ हुजे सरकार मदीना जी पाक दामन हुजे। मुझा मौला इन पार हर को सर ते गुनाह जूं भरियूं खणी वञे थो, उन दर ते किरे थो। मुझा मौला इन गुनाहगार जो उन्हनि पीढ़ी लाइ थियो। मुझा मौला वॾो करार हो, वॾो सुकून हो, ज़िंदगी ते भरोसो कोन्हे को। असांजी पोइ ज़िंदगी जी पार थी, पोइ हयाती जी पार थी। असांजी निस्बत पंहिंजी पाक ज़ात बेनियाज़ सां प्यारे नबी सां आख़िरी दम ते क़ाइम दाइम रखो। गुनाहूं बेकार हो, गुनहगार हो, तुंहिंजा बंदा हो, तुंहिंजा बाना हो, तुंहिंजी मख़लूक हो। तो पैदा कयो आहे, तो जियारियो आहे, तूं मारींदे, तूं क़यामत ॾाढे गॾु कंदे। इन क़रीबनि जा चन क़बूल फरमा, इनखे महरूम न कर, सभिनी खे मक़बूल कर। असांजी हाज़िरी क़बूल फरमा, दुआऊं क़बूल फरमा, दर्द जूं दाहूं क़बूल फरमा। अॼु असांजो आहूं असांजूं फरियादूं मदीने तैयबा में पहुचा, आमिना जे लाल वटि पहुचा, बतूल जे बाबे वटि पहुचा, हसनैन करीम जे नाने वटि पहुचा। गुनाहूं बेकार हो। अल्लाहुम्मा फ़ल्ली अल्लाहुम्मा फ़ल्ली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिका या हय्यु या क़य्यूम बिरहमतिका अस्तगीस बिरहमतिका अस्तगीस आमीन बिजाहि सय्यिदिल मुरसलीन रहमतल लिल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह। दोस्तों ज़रा तवज्जो, ज़रा तवज्जो। अज रात दस्तूर मुताबिक ही महीनो शाबानुल मुअज़्ज़मा पंजी रात सलात तस्बीह थींदी आहे। 9 बजे खां शुरू 9 बजे मानी हलंदी, 8 बजे लंगर खाई जल्दी नमाज जो फर्ज़ पढ़ी नमाज में शामिल थींदासीं। सभिनी खे दावत आहे, को बि न वञे। लंगर अल्लाह जो उहो ई ॾींदो, उहो ई खाराईंदो, इन में का खोट कान्हे का। या राज तव्हां रब जे हवाले करियो, 2.5 कलाक तव्हांखे नमाज में रहणो पवंदो। वॾी बरकत वारी नमाज आहे। नमाज पढ़ण सां सगीरा कबीरा केतिरा बि गुनाह ख़ुदा माफ़ करे थो। ख़ुदा उनजा दर्जा बुलंद करे थो, उन्हनि जो दर्जो नबी अलैहिस्सलाम जो ग़ुलामनि में लिखियो वञे थो। इन लाइ सभिनी खे दावत आहे, को बि न वञे। अल्लाह पाक तव्हांजो मुरादूं नेक पूरी कंदो, अल्लाह पाक तव्हांखे शाद कंदो, आबाद कंदो। ख़ुदा गुनाहनि खां तव्हांखे बचाईंदो। अल्लाह पाक तव्हांखे नमाज़ नसीब कंदो। आमीन या रब्बिल आलमीन।